सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां भगत साहब जे जीवन खे ॾिसंदासीं, जॾहिं ॾिसण में माहौल ख़राब थियो, हर तरफ़ लुट मार हुई उन वक़्त में, तो जरवारनि में धड़ेल जेके हुया, फोरू जेके बि हुया, हर एक शहर में अॻु में चवंदा असां ईंदासीं, तव्हांखे जेको कुझु करिणो आहे पंहिंजी तयारी करो, सॼे शहर खे लुटींदासीं। केतिरा ई शहर लुटिजी विया, केतिरा ई इलाइक़ा लुटिजी विया। तो राड़की साहब में भी केतिरा ई दफ़ा हमिलो थियो, पर जॾहिं बि ईंदा तो राड़की साहब मथो टेके वापसि ईंदा। छाकाणि जीअं ईंदा हुआ तो ॿार चवंदा भई जीअं वियासीं हमिलो करणु, ओॾो राड़की साहब जे ॿाहिरों असांजे हिकिड़ी पुल आहे, हिकु पासो नारो आहे, भई जीअं ई असां होॾे कैनाल ते पहुतासीं या होॾो पुल ते पहुतासीं, ॿिन्ही पासे खां साम्हूं ॾिसंदा हुआसीं साईं सतराम दास पाण बीठा आहिनि थिया ऐं असां हिकदमि वापसि थी वेंदासीं, अॻिते वञण जी असांखे ज़रूरत न थींदी। त जॾहिं उन्हनि जरवारनि ते हमिलो करण जी कोशिशि कई ऐं लेटर मोकिलियो पंचायत खे, फलाणे ॾींहुं असां शहर खे लुटींदासीं। पोइ भगत साहब राड़की साहब जॾहिं ओंडे आया, चइसि लेटर आयो आहे, ॿी चई ॾींहं खां पोइ अचण वारा आहे। पोइ पंहिंजो टाइम टेबल सभु लिखी मोकिलिया, हिन रस्ते खां ईंदासीं, हितां ईंदासीं, एतिरा धंध न ईंदा। माहौल एॾो ख़राबु हो उन वक़्तु। भगत साहब चवनि तव्हां सच साईं जे आस्थान ते आयो, रहमत कंदो, अरदास कंदो, मां पोइ ॾिसंदो मुंहिंजे मौक़े ते। ऐं उन्हनि खे जीअं मोकिलियो, उन जंहिं ॾींहुं अचिणा हिकु ॾींहुं अॻो ॾेढ साहब तो आशीर्वाद वठी करे वियो जरवार, ऐं जीअं वियो तो जंहिं टाइम ते अचण वारा हे पाण अकेलो ॿाहिरि निकिरी वियो उन रस्ते ते, काफ़ी ॿाहिरि वञी करे। उहो जीअं वियो तो साम्हूं लुटेण वारा त लुटेण आया ई सही, मुंहिंजो सरदार हो, पोइ उन दौर जे हिसाब सां घोड़नि ते जेके हुया हथियार हुया, ते उन्हनि जे साम्हूं बीठो भगत साहब। हुननि को चयो तूं केरु आहे? हिन चयोसि मां कहो तुंहिंजो नालो ॿुधो आहे, कंवर तूं आहे? हुनजो ॻाल्हाइण जो अंदाज़ पंहिंजो, असां शहर खे लुटेण आहियूं, तूं छा चवंदसि? बिल्कुलु मां त न कई कोन्हे, बेशक शहर खे लुटियो, पर शायदि तव्हां लेटर मोकिलियो त मां अचां थो, इन करे जेको तव्हां ख़त मोकिलियो, हाणे ख़त उनखे मोकल भॼी पंहिंजा पुछनि, मां चवणु तव्हांखे आया बि आहियो त असांजो महिमान थी करे त पहिरियों मुंहिंजे घर हलो, हुते चांहि पाणी पीओ, रसोई वग़ैरह कयो, पोइ जेको कुझु कयो ठीकु आहे। हुनजो त रोटी खाइणु कोन आहियूं, चांहि पीअणु कोन आहियूं, असां शहर खे लुटेण आया आहियूं। चयासीं मुंहिंजी न थोरे आहे त सदा हलो न, बिल्कुलु सॼो शहर त लुटो, पर न थोरे आहे, पर महिमान थिया पहिरियों मुंहिंजे घर हलंदा वे ज़रूरु। हुननि खे जेको उल्टो सुल्टो ॻाल्हाइणो हे पंहिंजी ॻाल्हि ते बीठो रहियो, मुंहिंजे घर ज़रूरु हलो। उन्हनि खे एॾो प्यार मोहबत सां चयईं, ठीकु आहे भई पहिरियों तुंहिंजी औताक ते हलंदा। आया जे घर मूंखे नाश्तो वग़ैरह कराए, चांहि पाणी पीआरे करे, पोइ हुनखे चइसि हाणे ॿियो जेको बि कुझु हुन सां छा लुटणो आहे? चए बिल्कुलु। उहो पंहिंजे घर जा जेके सामान हुयसि खणी करे अॻो रखियईं, पहिरियों शुरूआत ई थो करो। मूं चयो यार तुंहिंजी नमक खाधी हाणे एतिरो में त अहिड़ा चटा त असां बि कोन्हूं, भई असां बि कोन्हूं, इन करे तुंहिंजे घर खे हथ न लॻंदासीं, बाक़ी असां कंहिंजो न छॾींदासीं। चइसि ॾिसो महिमान मुंहिंजा थी आया, खायो पीओ में सां पहिरियों घर मुंहिंजो लुटियो, पोइ जंहिंजो वणे वे करो। चवंदो पोइ तुंहिंजो कीअं लुटिया? तूं यार एॾो चङो माण्हू आहे, तोखे असां केयर कंदासीं, छा कंदासीं? चवंदासीं न त सॼे किला में शमशान में मुंहुं खणी सघंदो, सभु चवंदा पंहिंजो घर बचाए करे असांखे लुटियायो थिए, इन करे उहो जा न छॾाए सघंदुमि, पहिरियों मुंहिंजो लुटियो, पोइ सभिनि खे लुटियो, सभु हिकु जहिड़ा हूंदासीं। हो चवनि असां तुंहिंजो न लुटींदासीं, हे चवे पहिरियों मुंहिंजो लुटियो मुंहिंजे घर खे। पोइ जंहिं महिल उन्हनि खे उन चयो, हुन चयो जेको प्यार मोहबत इज़त तूं ॾिनी आहे, हक़ीक़त में तुंहिंजे घर खे हथ न लॻंदासीं, पर तुंहिंजे सॼे शहर खे हथ न लॻंदासीं, इन करे असां वेंदा पिया आहियूं वापसि। बसि तूं दुआ कर असां बि चङे रस्ते ते हलूं, बहितर थी।